पंहिंजे पाक कलाम में शान बयान फरमायो मोहब्बत सां ज़ौक़ ऐं शौक़ सां हबीबन करीमन जे पाक दरबार में दुरूद पाक जो नज़रानो पेश कराए तव्हांजी ख़िदमत में मां बंदे ॻाल्हियूं मोहब्बत वारियूं अवांजी ख़िदमत में अर्ज़ कयां ऐं पंहिंजी ग़रीबानी या हाज़िरी मां पंहिंजी लॻायां मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशनसीबी आहे मोहब्बत सां दुरूद पाक जो नज़रानो पेश करायो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा अल्लाह तबारक व तआला अपने पाक कलाम में इरशाद फरमायो अस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रदियल्लाहु अन्हुम व रदू जनकी कुरान वणियो आहे उहे तो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो त ईमान आणण में इस्लाम आणण में अगराई कंदड़ मुहाजिरीन मां ऐं अंसारन मां मक्के वारन मां ऐं अंसारन मदीने वारन मां वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान जा गुलाम जिन अंसारन ऐं मुहाजिरीन जी ताबेदारी करे उन्हनि जे नक्शे कदम ते हली करे ऐं उहे बि इस्लाम में दाख़िल थिया उन्हनि बि इस्लाम क़बूल फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़ात जे मथां कलमो पढ़ियो अल्लाह जे हबीब जी मदद फरमायो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो त उहे केॾे वॾे शान वारा केॾे वॾे मक़ाम वारा जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾिनो हबीबन करीमन जे मथां ईमान आंदो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु रब फरमायो ओ दुनिया वारो मां रब जो ऐलान तमाम उन्हनि रसूलुल्लाह जे गुलामन जे मथां मां रब राज़ी आहियां ऐं उहे रसूलुल्लाह जा गुलाम मां रब जे ज़ात खां राज़ी आहिनि ॾाढा जो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला फरमायो व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहा अल-अनहार खालिदीन फीहा रब जी ज़ात इरशाद फरमायो त उन्हनि रसूलुल्लाह जे गुलामनि जे लाइ उन्हनि सहाबनि जे लाइ मां रब जी ज़ात जन्नत तयार करे छॾी आहे जंहिंजे हेठां नहरूं थियूं वहनि उहे रसूलुल्लाह जा प्यारा गुलाम जिन अल्लाह जे हबीब जे मथां उन वक़्त में ईमान आंदो रसूलुल्लाह ते कलमो पढ़ियो जॾहिं मके जे शहर में अल्लाह जो नालो वठण प्यारा मुस्लमान भाइर वधीरो दोस्तो मके जा काफ़िर उन्हनि जे मथां ज़ुल्म कंदा हुआ सम्झंदा हुआ पर क़ुर्बान वञा हबीबन करीमन जे गुलामनि जे मथां जन ऐन उन ॾुखे टेम में अल्लाह जे हबीब मदीने जे ताजदार जो साथ ॾिनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़े अल्लाह वारे इरशाद फरमायो त मजनू मथे अस्हाब इश्क में अस्हाब इश्क में महबूब के ॾिसी जा महबूब के ॾिसी जा बेताब इश्क में बेताब इश्क में बिल्कुल सुभान अल्लाह सर्दी की गाता
छत जी वधंदी त मर्द मोमिन जे इश्क में इजाफो ईंदो हथ मथे करी तो सुभान अल्लाह सुभान भरोरी दोस्तो ईमान आन में सब का पेरा रसूलुल्लाह जो प्यारो सहाबी हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जी पाक दाता सोने अबू बकर सिद्दीक जी पाक हथ दे वो बाद में गुलाम ईमान आंदो अजा इब्तिदा इस्लाम जो ज़मानो आ अरे दोस्तों मक्के का बाहर एकड़ो वडो कबीलो हुयो कबीले गफ्फार जो नालो हुयो उन कबीले वारन मां उन कबीले वारन जो सरदार रसूलुल्लाह जो शान ए मकाम वारो सहाबिया हजरत सैयदना अबू ज़र गफ्फारी रज़ियल्लाहु ताला सुभान अल्लाह दिल खोले करे तो सुभान अल्लाह अल्लाह ताला साके मदीने ऐ मक्के जो दीदार नसीब फरमाए अल्लाह तेब मदीने की बात तेब मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की अनसार हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे इस वक्त भी उन गलियों में खुशबू है पसीने की हज़रत सैयदना अबू ज़र गफ्फारी ने अल्लाह ताला पंहिंजे भाउ खे फरमायो त तू मक्के जी शहर में वञ मूंखे ख़बर पई आहे त नबी आख़िर ज़मा महबूब नबूवत जो ऐलान फरमायो आहे तू वञ उन रसूलुल्लाह जे खिदमत में वञ अल्लाह जे हबीब जो दीदार कर हबीब करीमन जे पाक दरबार मां अल्लाह जा हबीब तोखे जेको पैगाम ॾियनि या क़ुरान करीम सेखारिन वरी तू वापस अची करे मूंखे बि ॿुधाइजांइ ऐं जेके कबीले वारा उन्हनि खे रसूलुल्लाह जो पैगाम ॿुधाइजांइ छा ॿुधाइजांइ क़ुरान ॿुधाइजांइ चओ सुभान अल्लाह असांजी मोहब्बत क़ुरान का ख़त्म भी थींदी वञे प्यारा दोस्तो अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत रब जे पाक कलाम जो केॾो वॾो शान ऐं मक़ाम आहे अज़ीज़ो दोस्तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हज़रत सैयदना जुबैर बिन मुतइम रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾो ताजरा वॾो वापारी आहे मदीने शरीफ जो शहर वा रसूलुल्लाह जे पाक दरबार में आयो मदीने जी गाल ॿुधो त सुभान अल्लाह जो हज़रत साईं पीर इब्राहिम जान सरंदी रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो त तुंहिंजे कदम तां कुर्बान सजण तुंहिंजे कदम तां गाल वणे थी सुभान अल्लाह कुर्बान सजन तो सदके मुझी हिय जान सजन तुझे कदम जहां छा जो गोरिया तुझे मथा तो गोरे जानो सारो जहां तो कुर्बाचे जे कौन मकान तब तो जुना तब तो जुना वत शान सजन तुझे कदम हजरत सैयदना जुबैर बिन मुतइम काबिल तवज्जो गाला माशाअल्लाह असांजे वक्त में पढ़ंदड़ मदरसे जा शागिर्द सयाब गुल मोहम्मद वारा असांजा वालिद साईं जन मौजूद आहिनि हाफ़िज़ साहब उनखे रात जो पोएं टेम में उथारे करे चवंदा पढ़ो क़ुरान करीम ॿुधंदा ही अल्लाह वारनि जी महिनत वा
किबला सखी से नाले मिठा साईं जो ही फेर दिल के गाल वणे थी तो सुभान अल्लाह जरा मुसलमान भाइयों अजीजों दोस्तों हजरत सैयदना जुबैर बिन मुतइम रसूलुल्लाह जे दरबार में आयो हबीबन करीमन फरमाए सो जुबैर बुधाए त तुझो व्यापार कीअं थो हले तुझा मामलात कीअं था हलन खुदा तो व्यापार में नफो तो मिले या खसारो तो मिले हजरत जुबैर बिन मुतइम अर्ज कयो या रसूल अल्लाह मां मदीने जो वडो मशहूर ताजर आया जने भी व्यापार ते तो वना मुझा हबीब रस्ते ते मुके को न को खतरो तो नसीब थिए आई व्यापार ते वना तो क्या व्यापारी नफो खणी था जन पर मां व्यापार में नुकसान तो खणी अचा या रसूल अल्लाह जे खिदमत में आयो आया मुझा हबीब करम नवाजी फरमायो या रसूल अल्लाह मेहरबानी फरमायो एड़ो को वजीफो दस्यो मां व्यापार ते वना त मुझो सफर ब आसान थिए आई मां जॾहिं मोटी अचा त मूंखे वापार में नफ़ो बि तमामु घणो मिले अल्लाह जे हबीब मदीने जे साईं फरमायो ओ जुबैर अच तमा रसूलुल्लाह तोखे हिकिड़ो वज़ीफ़ो थो सेखारियां ओ जुबैर जेकॾहिं इहो वज़ीफ़ो पढ़ंदे त रस्ते में अमन सां वेंदे ऐं जॾहिं वापार करे मोटंदे त तोखे नफ़ो बि तमामु घणो मिलंदो या रसूल अल्लाह वो कहिड़ो वज़ीफ़ो था ॾसियो अल्लाह जा हबीब इरशाद था फरमाइनि ओ जुबैर जॾहिं तूं पंहिंजे घर मां निकिरी वापार जे इरादे सां क़ुरान जूं ही 5 सूरतूं पढ़ी वञ सुभान अल्लाह जो अवा घणियूं सूरतूं क़ुरान जूं 5 सूरतूं अवा अल्लाह जो कलाम पढ़ो त दर्द दूर थियनि गम दूर थियनि परेशानियूं दूर थियनि घर में रहमत ऐं बरकत अचे हज़रत जुबैर बिन मुतइम को या रसूल अल्लाह ओए क़ुरान जो 5 सूरतूं कहिड़ियूं तिलावत फरमाया अल्लाह जा हबीब फरमाइनि था ओ मुसलमान साईं नाले मिठा साईं जे चोॾीअ ते अचण वारा साईं जे मदरसे में अचण वारा हे वज़ीफ़ो यादि कजा अल्लाह जे हबीब जो पाक वज़ीफ़ो हज़ूर फरमायो जुबैर जॾहिं पंहिंजे घर खां निकिरी वापार जे लाइ त पोइ कुल या अय्युहल काफ़िरून इज़ा जाअ नस्रुल्लाह कुल हुवल्लाहु अहद कुल अऊज़ु बिरब्बिल फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास हथ मथे खणी सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो ये 5 सूरतूं पढ़ ऐं इब्तिदा में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ ऐं आखिर में भी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ हर सूरत जे इब्तिदा में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आखिर में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हबीबन करीमन फरमायो जुबैर ये 5 सूरतूं थियूं ऐं 6 मरतबा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम थींदी अब घणियूं सूरतूं थींदियूं थोरो ॻाल्हायो 5 सूरतूं 6 मरतबा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ओ जुबैर घर खां निकिरी ये सूरतूं पंहिंजनि हथनि ते दम करे ऐं पंहिंजे जिस्म ते मले करे वञा तूं वापार ते वेंदे तोखे नफ़ो मिलंदो बराबरि तो हज़रत जुबैर फरमायो मां रसूलुल्लाह जो यो वज़ीफ़ो क़ुरान जो 5 सूरतूं पढ़ी करे पंहिंजे जिस्म जे मथां कम करे वापार ते विस सुभान अल्लाह रस्ते में को खतरो कोन लाइक थियो वापार कयूं नफ़ो बि तमामु घणो हासिल थियो ऐं मां सही सलामत वापसि पंहिंजे वतन ते मोटी आयुसि हे अल्लाह जे हबीब जो पाक वज़ीफ़ो आहे हिकिड़े आशिक़ इरशाद फरमायो त तुंहिंजे शान मथां सुभान अल्लाह जो छा कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां छा कुर्बान नबी गोरियां ॿार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा बिना पाछे तुझो पाक जिस्म
मक्खी के न रहन जो तो ते हुक्म वदियों सुफका आए तो जो सुन पसी हूँ रोती हूँ हैरान नबी आवाज़ पढ़ायो तुझे शान मथा काब ज़बान खामोश हो दे बाबू बन करी मनी पाक तारीफ ज़बान दे जे जा कुर्बान नबी गोरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान मचा प्यारा मुसलमान भारो अलियो दोस्तों कुरान करीम की मोहब्बत अनसो रमजान जो महीनो अचे जमायती एड़े हाफिज के पसंद कर जेको जल्दी जल्दी तिलावत करे तरावीह मारो खत्म करे अब आहे या ना आहे ईंदा चवंदा से हाफिज हो जो जेको तकड़ो हो जे जल्दी तिलावत करे बाकी घटियुनि में दुकाननि ते होटलुनि ते भली ॾींहं गुज़री वञनि रातियूं गुज़री वञनि खंडी लॻाईंदे रस्ते ते कलाक गुज़री वञे थक कोन थींदो थकावट जे थींदी तरावीह प्यारा मुसलमान भारो अदीनो दोस्तो अल्लाह जे पाक कलाम जी मोहब्बत पुछो मदीने जे ताजदार खां पुछो हज़रत सय्यदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु इरशाद फरमायो त असां रसूलुल्लाह जे दरबार में वेठासीं अल्लाह तव्हां खे बि दीदार नसीब फरमाईंदो इन गुरबत मौज करीमन जा सुभान अल्लाह है लखे थोड़ा दुनिया पे हबीबन जा इन गुरबत मौज करीमन जा एडा गुरबत मौज करीमन जा हजरत अनस फरमायो मां जल्दी जल्दी किबला साईं मेहरबान हर दिल अजीज आशिक़े रसूल किबला साईं गुलाम मुस्तफा साईं जन हुकुम फरमायो त ड्यूटी वाली खिदमत में पेश किया हजरत अनस फरमायो रसूलुल्लाह के दरबार में वेठासी तो एकड़ो एराबी आयो रसूलुल्लाह के दरबार में अर्ज की त या रसूल अल्लाह ओ मुजा हबीब मां मदीने शरीफ रसूलुल्लाह जा गुलाम वडे तादाद में हजरत अबू मूसा अशअरी की कुरान करीम जी तिलावत पे ॿुधो या रसूल अल्लाह हुकुम खणो अल्लाह जे हबीब फरमायो तो ओ एराबी हाणे गुलामन के न ॿुधाइजा मां रसूलुल्लाह के वठी हल तमा अल्लाह जो हबीब हजरत अबू मूसा अशअरी कुरान करीम पियो पढ़े मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखी वेही करे ऐं पंहिंजे साहबी अबू मूसा अशअरी जे ज़बान मां अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत ॿुधां साहबी फरमाए तो ता मां रसूलुल्लाह सां गॾिजी करे आयुसि जिथे हजरत अबू मूसा अशअरी जो हुजरो मुबारक हो उन खां थोरो परे अल्लाह जा हबीब बेहत्ता साईं करीम तिलावत था ॿुधनि अल्लाह जे हबीब जे पाक अखियुनि मुबारकनि मां कोड़ा भरी आया हबीब करीम फरमायो अबू मूसा अशअरी इन्हे पियो क़ुरान जी तिलावत करे अहिड़ो कहिड़ो मिठड़ो आवाज़ जियां अल्लाह जे नबी हजरत दाऊद अलैहिस्सलाम जो मिठड़ो आवाज हूंदो अबू मूसा तिलावत करे पियो मां रसूलुल्लाह जी दिल खुश भी थे मां अल्लाह जो हबीब चाया पियो तो अबू मूसा अशअरी अन्या कुरान करीम जी तिलावत फरमाए कदर कुरान दा क्या जान ए दुनियादार कमीने कदर कुरान दे जानन वाले वनी सुते शहर मदीने कदर कुरान दे जानन वाले वनी सुते शहर मदीने
सैयदना फारूक आज़म चो सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब जे प्यारे सहाबी इरशाद फरमायो त जेको शख्स रात जो सुम्हण खां पहिरियां केडी मलाबा आराम करण खां पहिरियां ओ फारूक आज़म जो शान ऐं मक़ाम हिन रोज़े अंदर वास्ती कई उम्र भले सुन मन गिर सड़ सड़ जले सुन मन गिर सड़ सड़ जले तू ताज मानी तो ताज मानी अर्शते मेरा तो कुल नबिया दा चकना तो ताज मानी तेरे चारे यार प्यारे तो चंद दा ओ इन तारे हिन नूर अखियां दे सारे हिन नूर अखियां दे सारे तो ताज मानी जो सुभान अल्लाह साईं फरमायो जेको रात जो सुम्हण खां पहिरियां सूरह बकरा सूरह आल इमरान ऐं सूरह निसा जी तिलावत करे सुम्हंदो घणियूं सूरतूं टे सूरतूं अबा घणियूं सूरतूं टे कुरान करीम जूं सूरतूं सूरह बकरा सूरह आल इमरान ऐं सूरह निसा जी तिलावत करे ऐं उहो शख्स सुम्ही रहंदो साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे उहो शख्स क़ानितीन जे जमायत मां थी उथंदो अल्लाह जे फरमान बरदार बानन मां ओ इंसान थी थलो हज़रत सैयदना अबू दर गफ़ारी जो भा मक्के पाक में आयो जो सुभान अल्लाह बिखरी हुई बनती है हर बात मदीने में गमखार मोहम्मद की है ज़ात मदीने में भायो रसूलुल्लाह जे दरबार में कुछ कुरान सिखे अहकाम सिखे वापस मोटियो ऐं हज़रत अबू दर गफ़ारी के ॿुधाई त वाकई अल्लाह जो आखिरी नबी अल्लाह जे हबीब सां मुलाकात न कंदुसि ऐसी टाइम जी दिल कान भरनी हे कबीले जो सरदार अबा छाए कबीले जो सरदार रईसा अमीरा आके जेकॾहिं दावत मिलंदी तव्हां चवंदो त मुंहिंजो दुकान आहे मकान आहे कारोबार आहे सीड़जी वेंदो रसूलुल्लाह जा गुलाम इस्लाम कीअं आंदो उहो पंहिंजे कबीले खे छॾे करे मक्के जी शहर में आयो साईं फरमाइनि सां रात जो बैतुल हराम में पहुतुसि केरु सुञाणे कोन पियो दिल में इरादो कयो त मूंखे केरु महिमान बनाए सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा सां मुलाकात थी वई अञा साहबी रसूलुल्लाह जा पंहिंजो इस्लाम लिकाए हलंदा हैदर करार फरमायो त मुसाफ़िर परदेसी जेकॾहिं तूं राज़ी हुजी त मां हैदर करार तोखे पंहिंजो महिमान बनाया तोखे खाधो खाराया तुंहिंजी ख़िदमत कयां जे क़िबला महाराजी आया सुने हैदर करार सां आयो पहिरीं रात गुज़री सुबुह जो वरी मोटी आयो हरम मक्के में सॼो ॾियारो वेठो रहियो जाइज़ो वठंदो रहियो रात थी वई वरी बि हैदर करार फरमायो परदेसी मुसाफ़िर कल रात बेते वेठे का तोखे रहाइश कान्हे का हल त मां हैदर करार तोखे पंहिंजो महिमान बनाया मूं वटि हल त तोखे ताम खाराया रात हली मुंहिंजे मुसाफ़िर खाने ते
मानी बुखारी आराम कर सायन फरमाइंदा बीरात गुजरी वरी बहाल आल को नचो बीरात थी सैयदना अली मुर्तजा शेर खुदा फरमायो तो परदेसी शादी करे आयो आए तुझो मकसद केड़ो आ किबला मक्की में इनजे करे आयो आया मुबुदवा अल्लाह दे हबीब नबी आखिर ज़मा रसूलुल्लाह जी पाक ज़ात नबूवत जो ऐलान फरमायो मुझी दिल कयो तमाम हबीब जो दीदार फरमाया अल्लाह ने हबीब जी मथा कलमो पढ़या सुने हैदर इकरार के अर्ज कहे तो सुना हैदर क्यों ना अल्लाह जी हबीब जो न सुने हैदर इकरार फरमायो सुबह जो मुझे पोया जाए जेकर काफर के खबर पजी वने मां बाजार में पेशाब करने जो बहानो करे पी रंस तू वक्ते हलो वंजा जे न तू मुझे पोया जा जे घर में मां दाखिल चा ओ परदेसी मुसाफिर तू उन घर में दाखिल थी जाए उते रसूलुल्लाह जो तो के दीदार नसीब थी दो बुलंद आवाज सां हिकिड़ो भेरो अल्लाह जो जिक्र करायो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह किरी बड़ी जमात इश्क मोहब्बत सा अल्लाह जो जिक्र करायो ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सायन फरमान जमे हैदर इकरार दे पोया पे वदा रसूलुल्लाह जो प्यारो साहबी सैयदना हैदर इकरार दी अल्लाह ताला ने हजरत ज़ैद बिन अरकम जे घर में दाखिल जो मां उन घर में दाखिल जिस जिथे मुजा महबूब तशरीफ फरमा हुआ सुभान अल्लाह ये जो निगाह पई त पीर मेरे लिए छा फरमायो त इस सूरत नो में जाना खा के जाने जाना खा इस सूरत नो में जाना खा के जाने जाना खा सचुआ की तो रब दे शाना खान जिस शान तू शाना सब बनिया सुभान अल्लाह मा अजमल का मा अजमल का मा असन का दिल खोले सुभान अल्लाह जो किथे मेरे अली किथे तेरी सनाख़ अखियां किथे जानिया है मुस्तफा शान आवाज़ो शाहिया सुभान अल्लाह जो एड़ी रब को जहड़ी तस्वीर लगी ठाहिया मुस्तफा शान आवाज़ो शाहिया दाऊद जा दीदार अवामा आया नजर अनवार अवामा आया नजर अनवार अवामा रसूलुल्लाह जो दीदार फरमाए अल्लाह जे हबीब जे मथा कलमो पढ़े हबीबन करीमन के अर्ज की या रसूल अल्लाह मुखे कुरान करीम सिखायो हजरत अबू ज़र 3 महीना रसूलुल्लाह जे दरबार में रहो महीना 3 महीना रहो कुरान करीम सिखे अर्ज की या रसूल अल्लाह हाणे मुखे इजाजत जो तमा अल्लाह जे पाक बेत में काफरन जे साम्हूं पंहिंजे ईमान ऐं इस्लाम जो ऐलान फरमाया
इस्लाम ऐं ईमान जो इज़हार फरमाया आयो हरम मक्के में काफ़िरनि जे साम्हूं ऐलान कयईं त अबू ज़र ग़फ़ारी रसूलुल्लाह जे मथां कलमो बि पढ़ियो आहे ईमान बि आंदो आहे केर जो अबू ज़र ग़फ़ारी जो रस्तो रोके सुभान अल्लाह काफ़िर हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला जे मथां ज़ुल्म करणु शुरू कयो पत्थर वसाइण शुरू कया हज़रत अबू ज़र जे मथां ज़ुल्म करणु शुरू कयो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी उते बेहोश थी करे पंहिंजे कबीले जा सरदार अल्लाह जे पाक बेद हरम मक्के में बेहोश थी करे ज़मीन ते किरी पिया हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अञा उन ज़माने में ईमान न आंदो आहे साईं जन उन जी हिफ़ाज़त था फरमाए काफ़िरनि खे था चवनि हे उन कबीले जो सरदार अबू ज़र ग़फ़ारी आहे जॾहिं तव्हां शाम मुल्क जे वापार जे लाइ वेंदा आहियो उन रस्ते ते हिन जो ॻोठ आहे जेकॾहिं अव्हां हिन सां नाइंसाफ़ी कंदो ज़ुल्म कंदो अव्हां जो वापार ख़तम थी वेंदो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी तकलीफ़ूं सही काफ़िरनि जूं सख़्तियूं सही ज़ुल्म सही वापसि पंहिंजे कबीले वारनि ॾे मोटी आयो उन्हनि खे दावत ॾिनई पूरो कबीलो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी जो रसूलुल्लाह जे मथां कलमो पढ़ी मुसलमान बणी विया अल्लाह साईं तव्हां सारी जमात खे शाद फरमाए आबाद फरमाए हे दीनी इदारो क़यामत ताईं आबाद हुजे पंहिंजा बचड़ा हिन दीनी इदारे में छॾियो फसल लहे कणक जो कमंद जो ज़कात त वडेरनि मां अमीरनि मां दुनियादारनि मां ज़कात गुम पीछे मधूम पीछे ज़कात जो तसव्वुर पियो ख़तम थिए पंहिंजा ज़कात अतियात फितरात दीनी इदारे में अवां दाख़िल फरमायो त अवां जी इमदाद सां अवां जी नुसरत सां क़ुरान करीम जा हाफ़िज़ तैयार थियनि आलिम तैयार थियनि उहे पंहिंजनि इलाइक़नि में रसूलुल्लाह जो वञी दीन फैलाइनि तव्हांजी दुनिया बि ठहे क़ब्र बि ठहे त क़यामत ताईं महशर बि मोचारो थी वञे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।